फिटकी हिकिड़े क़िस्म जो लूणु हूंदो आहे जेका तव्हांखे बाज़ार में सवलाई सां मिली वेंदी। इन जो इस्तेमालु ख़ासि तौर ते पाणी साफ़ करण ऐं शेव कराइण खां पोइ चहिरे ते जरासीमनि खां पाक करण लाइ कयो वेंदो आहे। पर मतां तव्हांखे इन ॻाल्हि जी ॼाण न हुजे त नंढड़ी फिटकीअ जा ॿिया बि वॾा फ़ाइदा आहिनि। फिटकी चहिरे तां मोहीड़ा ऐं चुटा ख़तमु करण लाइ काराइती आहे। इन लाइ पीठल फिटकी खे पाणीअ में शामिल करे मुतासिर जाइ ते लॻायो ऐं 20 मिंटनि खां पोइ मुंहुं धोई छॾियो। पर जेकॾहिं अव्हांजी खल में साड़ो महसूसु थिए त अव्हां फौरी तौर मुंहुं धोई छॾियो ऐं वरी इहो टोटको न आज़मायो। फिटकी चहिरे तां गुंज ख़तमु करण लाइ बि फ़ाइदेमंद आहे। नंढड़े टुकड़े खे भेॼाए आहिस्ते आहिस्ते गुंजनि ते रहिड़ियो ऐं कुझु देरि बाद गुलाब जे पाणीअ सां मुंहुं धोई छॾियो। तंहिं बाद मॉइस्चराइज़र क्रीम या लोशन जो इस्तेमालु बि करे सघिजे थो। ख़ारिश बि ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे ऐं ॿिन्ही सूरतुनि में तकलीफ़ ॾींदी आहे। उन मां छुटकारे लाइ फिटकी खे साड़े रख करे उन में आने जो अछो हिसो मिलाए मसाज करियो। सियारे में अक्सर मथे ऐं जिस्म जी खल में ख़ुश्की थी पवंदी आहे। मथे जी ख़ुश्की जी सूरत में हिकु चपटी पीठल फिटकी ऐं लूणु शैम्पू सां मिलाए वारनि ते हणो ऐं थोरी देरि बाद मथो धोई छॾियो। फिटकी सियारे में खुणियूं फाटण वारे मसइले जो बि हल आहे। फिटकी खे ख़ाली प्यालीअ में गरम कंदा त उहा फोम जी शिकिल इख्तियार करे वठंदी ऐं थधे थियण बाद उन में नारेल जो तेल मिलाए मुतासिर हिसनि ते लॻाए खुणियूं फाटण वारे मसइले खे ख़तमु करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk